मसइलो असांजो इहो आहे त जेके गवर्नमेंट जे तरफ़ां अनअप्रूव्ड फीसिस आहिनि जेके स्कूल वारा वठी रहिया आहिनि, असां उन्हनि खे चयोसीं इहे तव्हां न वठो, बाक़ी जेके फीसिस आहिनि उहे तव्हां असांखे वठण लाइ को अर्ज़ु न आहे, असां तव्हांखे ॾियूं था। उन ते उन्हनि इहो चयो त साईं न, इहे फीसिस त तव्हांखे भरणी पवंदियूं, अदरवाइज़ जेको आहे तव्हांजा ॿार उहे स्कूल न ईंदा। त उन्हनि स्कूल मां बि उन्हनि खे जेको आहे अचण सां मना करे छॾियो ऐं प्लस में एग्ज़ाम में बि न विहणु ॾिनो। हालांकि पेपर हलनि पिया त ड्यूरिंग पेपर ई उन्हनि जेको आहे ॿार खे उथारे ऐं उनखे चयो त साईं तव्हां ॿाहिरि वञी वियो। त इहो हिकिड़ो इशू आहे जेको मां डायरेक्टरेट ऑफ एजुकेशन खे एप्लीकेशन बि ॾिनी आहे इन हवाले सां, ऐं मुहतसिब आला में बि असांजी एप्लीकेशन वियल आहे। जेके बि फॉर्म्स आहिनि ह्यूमन राइट्स ऑफ कमीशन खे बि असां ॾिनी आहे, साईं खे बि असां रिक्वेस्ट कई त साईं थोरो एक्शन खयों आहे इन ॻाल्हि ते। त उमेदु रखूं था त मीडिया जे थ्रू, जेके मीडिया जा दोस्त आहिनि, कुझु ॿिया पेरेंट्स बि आहिनि, त असांजी जेका आहे ॻाल्हि खे ॿुधो वञे। मुंहिंजी छा मसइलो, त हाणे पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे, असां त हिन खे खयों आहे। न त पेरेंट्स रजंदा साईं स्कूल वारा माफ़िया वारा आहिनि, त इहे कुझु बि करे सघनि था, थ्रेट बि ॾेई सघनि था। मूंखे बि इहो भउ आहे मथां थ्रेट ॾियनि, त बहरहाल हिकिड़ी महिनत कयूं था, उमेदु आहे त इनशा ताला असांखे को न को रिज़ल्ट मिलंदो। तव्हांजा ॿार घणा आहिनि हुते स्कूल में दाख़िल? स्कूल वञनि था या? सर हुते 2 ॿार मुंहिंजा हाणे पढ़नि था, 2 हुतां असांजा जेके आहिनि उहे मैट्रिक करे विया। त पहिरियों असांखे न खयों होसीं, कुझु वरी मूं वटि लीगल डॉक्यूमेंट्स अची विया, त पोइ हुन बेस ते मां हुननि सां ॻाल्हायो, त हुननि जेको आहे को रिस्पॉन्स ई कोन ॾिनो मूंखे। पोइ जेॾी महिल वञूं था उहे चवंदा साईं तव्हां फीस जमा करायो। असां हिते करे नथा सघूं, असांजी हेड ऑफिस असांखे मना करे छॾियो आहे। हेड ऑफिस वारा चवंदा त असां कुझु कंदासीं, त हेड ऑफिस वारा त असांखे सिधो सो इहो चयो फ़ोन ते त असां कंहिं बि गवर्नमेंट जे सर्कुलर खे कोन था मञूं। मूं वटि हिन जो सबूत बि आहे, मथां हू चवंदा साईं मां कूड़ थो ॻाल्हायां। त को बि रेगुलर असां वटि लेटर 10 साल थिया आहिनि, असां वटि को लेटर ई न आयो आहे सरकारी अहिड़े क़िस्म जो। त हाणे अहिड़नि माण्हुनि सां असां कीअं वठूं, छा ॻाल्हाए? त इन करे असां कुझु फॉर्म्स यूज़ कया आहिनि त असांखे कोई सपोर्ट मिले। इन करे असां बहार फाउंडेशन असां पहिरियों क़दम खयों आहे त असांजो नालो जेको अॻिते अचे। स्कूल किथे आहे उनजो? सर ही सादी टाउन रोड ते आहे, डेब्स सादी चैप्टर जे नाले सां आहे। ॿियो सादी टाउन में बि हिननि जी हिकिड़ी अलॻि सां ब्रांच बि आहे, पर असांजा ॿार सादी चैप्टर में पढ़नि था पिया। गुलाम मुस्तफ़ा असां सां राब्तो कयो त भई मुंहिंजे ॿारनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, मुंहिंजे ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे ऐं डेप्स चैप्टर सादी टाउन वारा जेके आहिनि मुंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि नथा। त मूं हुन खां नंबर वठी उन्हनि सां पाण बि ॻाल्हि ॿोल कई, त हुननि चयो त चई असां मुलाज़िम आहियूं ऐं जेको असांखे हेड ऑफिस खां हुकुम आहे असां फीस जे बग़ैर ॿारनि खे दाख़िल न छॾींदासीं स्कूल में। त मूं हुनखे चयो भई ॿारनि जो कमु त तव्हां जेकॾहिं तालीम तबाह कंदव, इहो त सरासर इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं कंहिं बि ॿार खां ईअं फीस बि घुरणी न आहे जेके रूल्स रेगुलेशन ॿुधाइनि था। जीअं त साईं असांखे फीस जा वोचर बि ॾिना आहिनि, लीगल नोटिस ॾिना आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जो हू स्कूल वारा जवाबु नथा ॾियनि। असांजो इहो मौक़िफ़ आहे त तव्हां वालदेन जेके पाण में जेको बि आहियो, जीअं ॼाणो था उहो ॼाणो, पर उन में ॿारनि जी तालीम जेका आहे तबाह थियणु न खपे। उन सिलसिले में असां अॼु साफ़ी भाइरनि खे, सभिनि दोस्तनि खे घुरायो आहे त हिन मसइले खे जेकॾहिं उन्हनि ॿारनि खे स्कूल में दाख़िल उन्हनि जो साल न बचायो त असां इहो केस जेको आहे सो कोर्टनि ऐं अदालतुनि में बि खणी वञण जे लाइ तयारु आहियूं, छो त इहो हिकु वॾो मसइलो आहे। तालीम जो अॻे ई फुक़दान आहे ऐं हीअ जेके इदारा चवनि था त असां तालीम ॾियण जे लाइ जेके इहे इदारा ठाहिया आहिनि, उहे जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे जेके ऑलरेडी उन्हनि वटि पढ़नि था उन्हनि खे स्कूल में अचणु न ॾींदा, त इहो हिकिड़ो बेवाजिबी आहे ऐं ईअं थियणु न खपे। तंहिं करे तालीम तमामु ज़रूरी आहे। तालीम हर ॿार जो हक़ु आहे, बुनियादी हक़ु आहे। जॾहिं त स्कूलनि खे, प्राइवेट स्कूलनि खे बि 10% ॿार जेके आहिनि उहे उन्हनि खे मुफ़्त में फ्रीअ में पढ़ाइणा आहिनि, उहे बि उन्हनि न पढ़ाया आहिनि। उहे पढ़ाया त न पढ़ाइनि, पर ही ॿार जेके आहिनि जंहिंजो वालिद साहिबु मुसलसल दाऊं कंदो वते थो त भई मुंहिंजे ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे, असां इन जे करे हुन सां गॾु बीठा आहियूं त हिन तालीम तबाह थियणु न ॾींदासीं। जेकॾहिं स्कूल वारनि फौरी उन ते एक्शन वठी ऐं ॿारनि खे स्कूल में पढ़ाइणु शुरू न कयो त पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ असां कोर्ट में वेंदासीं।